असां बेल टावर जी चोटी ते आहियूं। रोस व्लादिमिर अलाइकी सेमनोव्स्को ॻोठ असांजी औरत जो चर्च। सरनि जी घंटी टावर खे टे दर्जा आहिनि। घंटी टावर जे मथे प्लेटफॉर्म तां तव्हां तमामु परे ॾिसे सघो था। असां हिकु नई ठहियल काठ जे फर्श ते वेठा आहियूं। उती हिकु काठ जी ॾाकण आहे। उसां हेठि वेंदासीं। असां नई काठ जे क़दमनि हेठि वञूं। असां एंदड़ सत हासिल करे रहिया आहियूं। ही सता पण काठ जे तख़्तनि मां ठहियल आहे। ताज़ो ठहियल काठ जो फर्श ॿाहिरीं खलियल सां न ठहंदो आहे। ओवरलेप वधीक कजणु घुरिजे। उन्हनि सरनि जे हेठां कंड थी, पर ओवरलेप ग़लति जॻह ते कयो वियो। अचो त हेठें सतह ते वञो। ॿीहर असांखे काठ जी फर्श खे ॾिसो। हेठां काठ जो फर्श आहे ऐं मथे ते हिकु काठ जी छत आहे। ॿई काठ जा फर्श बिल्कुलु ताज़ो ठहियल हुआ। सरनि जी ॾाकण जो को बि निशान न आहे। आर्किटेक्ट बेल टावर खे सियारे खां सवा छो ठाहियो? ऐं वरी असांखे रॻो काठी जो फर्श नज़र अचे थो। हुती को बि निशान न आहे त हुती कंहिं सरनि जी भत हुई। सरनि जे भत में नीच ठहियल आहिनि। नचण तमामु नंढा ऐं थल्हा आहिनि। उते बेमला को बि क़ाबिल एतमाद फासनिंग न थींदो। अचो त हेठि वञो, वरी काठ जी ॾाकणे सां गॾु। ॾाढियूं ॾाकणियूं। अहिड़ा ॾाकणियूं मथे ऐं हेठि करणु मुश्किल आहे। उसां आसमान खां ज़मीन ते आयासीं। काठी जूं शुआउनि हिकु ज़ावे ते वेढ़ियल हूंदियूं आहिनि। छा इहो वाक़ई तामीर दूरा मक़सदु हो? घंटी टावर में 4 नवां ठहियल काठ जा ॾीका आहिनि। हिक ई वक़्त में हिकु बि सरनि जी छत न। मथे वञण लाइ का बि रथियल ॾाकण न आहे। रोसी घंटी टावर में टायरनि जे विच में छत। छा तामीर कंदड़ सिर्फ़ फसारे विया या उहो इरादो हो